नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में रोज़मर्रा जी शयुनि ते वाधू अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ ऐं सस्ते अटे जो स्टॉल क़ाइमु करण लाइ शहरियुनि पारां कयल एहतजाज जी ख़बर अवामी न्यूज़ ते नशर थियण बाद DC सां गॾु नोटिस वरितो आहे। मुख़्तियारकार खिपरो जी निगरानी में अटे जा स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि। अटे जी ख़रीदारी लाइ जजे तादाद में अटो ख़रीद करण लाइ इलाइक़े जा माण्हू पहुची विया आहिनि। इन मौक़े ते मुख़्तियारकार खिपरो उमर मेमण ॿुधाए त शहरियुनि जो एहतजाज जो DC सां गॾु नोटिस वरितो है। खिपरे में सस्ते अटे जो रोज़ाने जी बुनियाद ते स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि, जितां इलाइक़े जा मिस्किन माण्हू रोज़ानी मार्केटनि खां घटि रेट ते अटो ख़रीद करे सघंदा। खड़े हैं यहाँ जो ये सस्ता आटा का स्टॉल हमने आज लगाया है। तो अभी ये हमने शेड्यूल बनाया है। हमारे जौना डिप्टी कमिश्नर साहब डॉक्टर इमरान हसन ख्वाजा साहब ने हुक्म किया है तो डेली बेसिस पे ये सस्ता आटा का स्टॉल लगाएं और जो भी कंप्लेन इसमें रोज़मर्रा की चीज़ में व्यापारियों के खिलाफ तो वो भी हम इंशाअल्लाह ताला फ़ौरन जो है ना तो डेली बेसिस पे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।